जुमशाही रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि 2024 जी इलेक्शन वेझो ईंदे ई पुराणा सियासतदान अगुणो सेनेटर निसार अहमद मेमण जुमशाही ॻोठ हसन खान पलीजो में मोहम्मद हसन पलीजो जे घर वारी जी फातिह दौरान जुमशाही जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त 2024 में जनरल इलेक्शन वेझो ईंदे ई सियासी वॾे हल बिल्कुलु थी वई। मुस्लिम लीग नून जो सरबराह नवाज शरीफ जलावतनी दौरान चवंदो हो वोट को इज़्ज़त दो ऐं ख़लाई मखलूक तकिया कलाम हूंदो हो। हाणे इहे लफ़्ज़ हाणे ख़त्म करे छॾिया आहिनि। यू टर्न करे वियो साफ़ ज़ाहिर नवाज शरीफ वज़ीर आज़म चांस चिट्टा आहिनि। साफ़िन जे सवाल जे जवाब ॾींदे चयो त PTI जो सरबराह इमरान ख़ान क्रिकेटर हो। मुशर्रफ जे दौर में हिन खे वफ़ाक़ी मिनिस्टर स्पोर्ट्स बणाइणु चाहियो पिए। मुशर्रफ जे वालदा माजिदा जी सिफ़ारिश कई त इमरान ख़ान खे वज़ीर आज़म ॾिसणु चाहियां थी। उन्हीअ करे इमरान ख़ान हिकु सुठो सियासी लीडर आहे ऐं इमरान ख़ान पंहिंजे मौक़िफ़ ते अटल रहियो। उहा ॻाल्हि वागधड़ियुनि खे न वणी, उन्हीअ करे उहा सूरत हाल अव्हां जे अॻियां आहे। ॿी अहम सवाल जो जवाब ॾींदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PTI पाण पिकेट कनि था त वॾो पाकिस्तान में सियासी हलचल थी सघे थो। ॿिन्हिनि पार्टियुनि खे वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत ठाहे सघनि था। मुल्क जे मौजूदु सूरत हाल में मुल्क में हंगामी उरूज रही, डॉलर आसमान सां लॻो, ग़रीब तबिको सख़्तु परेशान रहियो। उमीद आहे त ईंदड़ इलेक्शन अवाम जी भलाई लाइ सोचींदी।